मौजूद आहियूं घारो RRC में, जिते पैरामेडिकल स्टाफ तरफ़ां 11 ॾींहंनि खां वठी करे मुसलसल एहतजाज जारी आहे। उन हवाले सां असां हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, हुनजो छा चवणु आहे। ये निज़ाम है खराब, इनकलाब इनकलाब, ये निज़ाम है खराब, इनकलाब। पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ हम तुम्हारे साथ हैं, जीना होगा मरना होगा, मरना होगा डरना होगा, डरना होगा। तू कीअं न ॾींदे ॾियणो पए। शहरी असांजा जेके पैरामेडिक्स डॉक्टर हज़रात, अस्सलाम वालेकुम। जीअं त असांजे पैरामेडिक्स सां ही सख़्तु नाजाइज़ी आहे, जेको उन्हनि खे हुकूक न पिया ॾिना वञनि, उन्हनि जा अलाउंसिस जेके रुकियल आहिनि उनखे न पिया ॾिना वञनि, या मर्फ़ तरफ़ां जेको स्टाफ रखियल आहे उनखे टाइम ते पघारूं नथियूं मिलनि। महांगाई जो दौरु आहे, हर शइ महांगी आहे, गुज़ारो ॾाढो ॾुखियो आहे। त इन जे लाइ असांजी गुज़ारिश आहे ऐं उन्हनि खे जस ॾींदुसि, हीअ बि असांजो साॼो हथु आहिनि पैरामेडिक, डॉक्टर हुजे, पैरामेडिक हुजे, खणी स्वीपर हुजे, हे असां मिली करे अस्पताल हलायूं था। हीअ हिकिड़े माण्हू जो कमु न आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असीं जॉइंट एक्शन कमेटी जे प्लेटफॉर्म तां मुसलसल 11 ॾींहंनि खां एहतजाज करे रहिया आहियूं। 2 कलाक जी टोकन हड़ताल ऐं एहतजाज करे रहिया आहियूं। असीं सिर्फ़ु असांजो मुतालबो इहो ई आहे त जेकॾहिं ॿियनि सूबनि में असांखे मुरादूं मिलनि थियूं असांजे पैरामेडिकल स्टाफ खे, उहो असांखे सिंध जे अमले खे बि ॾिनियूं वञनि, उहे साॻियूं मुरादूं ॾिनियूं वञनि, जंहिंमें सर्विस स्ट्रक्चर आहे ऐं असांजो 30% हेल्थ प्रोफेशनल अलाउंस आहे ऐं रिकवरी लेटर जी वापसी। इहे 3 असांजा जाइज़ मुतालबा आहिनि। इन सूरत में असां जेको आहे हिकिड़ो प्लान जॉइंट एक्शन कमेटी जोड़ियो आहे, जेको 15 तारीख़ ते जेको आहे धरने जी सूरत में प्रेस क्लब ते जेको असांजो एहतजाज थींदो। सुप्रीम कोर्ट जो इमरान भाई, सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर आहे, सुप्रीम कोर्ट जो जेको आहे ऑर्डर आहे, उन में जेको आहे 4 सूबनि खे जेको आहे बराबरी हक़ ॾिना विया आहिनि। असां बि हिन मुल्क में रहूं था, असां बि पाकिस्तान जो हिसो आहियूं, असां बि सिंध जा मुलाज़िम आहियूं, असां बि मरीज़नि जी ॾींहुं राति ख़िदमत करियूं था। त असां जेको आहे महिरबानी करे जेके आला इख्तियार आहिनि उन्हनि खां असां गुज़ारिश करियूं था त महिरबानी करे जेके MP MN आहिनि, जेके हिते जा नुमाइंदा आहिनि, तव्हांजे मीडिया जे तवसल सां असां जेको आहे उन्हनि खे गुज़ारिश करियूं था त महिरबानी करे जेके असांजा जाइज़ मुतालबा आहिनि, जिन में असांजा 3 मुतालबा जेको आहे उहो अहम मुतालबा आहिनि, उन्हनि में जेको आहे असांजो सर्विस स्ट्रक्चर उहो बहाल कयो वञे ऐं जेको रिकवरी लेटर जो ख़ात्मो कयो वञे ऐं जेको हेल्थ प्रोफेशनल अलाउंस जेको ॿियनि सूबनि में मिले पियो ऐं जिन्ना अस्पताल में मिले पियो, सिविल में मिले पियो, ख़ैबर पख्तूनख्वा में मिले पियो, पंजाब वारनि खे मिले पियो, पर असीं जेको आहे असीं सिंधी आहियूं, असांजी बदकिस्मती इहे असां सां बिटो निज़ाम हलियो वञे थो। असीं उन निज़ाम जो ख़ात्मो आणींदासीं। जेकॾहिं असांजा मुतालबा मंज़ूर न थिया त असीं मजबूरन जेको आहे 15 तारीख़ ते सुभाणे जेको आहे धरणो हणंदासीं। अस्पताल में डॉक्टरनि जी हड़ताल लॻी पई आहे, ग़रीबनि जो को बि इलाजु कोन थो थिए, ग़रीब परेशान वेठा आहिनि, चाहे मायूं मर्द तड़पनि पिया, का शइ कोन्हे को, ऐं हुननि जो मसइलो बि हल कोन थो थिए। हुन जो मसइलो हल कयो वञे त ग़रीबनि जी हिमत थिए। डॉक्टर जा परेशान आहिनि, गाॾियुनि में अचनि था, न किरायो हुनखे, न भाड़ो हुनखे, न रहाइश हुनखे, का बि सहूलियत हुनखे कोन्हे को। जॾहिं डॉक्टरनि खे सहूलियत मिलंदी तॾहिं आवाम खे सहूलियत मिलंदी न। डॉक्टरनि खे सहूलियत न मिलंदी, आवाम खे सहूलियत किथां मिलंदी? आवाम परेशान आहे, बचा रुलनि पिया, रोडनि ते पिया, अलाए किथां किथां खणी आया आहिनि, गाॾियुनि में खणी आया आहिनि। वीचारा हाणे कीअं डॉक्टर जो इलाजु कनि? डॉक्टर आहिनि कोन, डॉक्टर पंहिंजो मसइले में परेशान आहिनि, त असांजो मसइलो हल कयो, हुकूमत हल करे। बाक़ी तार वज़ीर आज़म चए त माना आवाम इलाज चला करे अस्पताल बंदि लॻी पिया, असीं केॾा वेंदासीं, कहिड़े पासे ग़रीब माण्हू कहिड़े पासे ॿुधाए? अस्पताल बंदि लॻी पई आहे, केॾा हड़ताल लॻी पई आहे, हिते मज़दूरनि खे पैसा ई कोन था मिलनि, अस्पताल बंदि लॻी पई आहे। करे खाया ई हिन जे ते एहतजाज लॻो पियो आहे। असीं ग़रीब माण्हू करे खाया 2 कलाक वेठा आहियूं, हिते भई यार कहिड़ी हड़ताल करे वेठा आहिनि, दवाऊं ॿवाऊं छा आहिनि कोन्हे। असीं हाणे ग़रीब माण्हू किथां वञी दवाऊं वठूं? सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं, कदें भी न विसारिंदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.